अस्सलामुअलैकुम नाजरीन, नवी दिसरी आया मेरान टीवी न्यूज़ आऊं हैं रुखसार हैदर। सब खबर एक नज़र हेडलाइंस ते। वफाकी काबीना तहरीक लबैक ते पाबंदी लगाइण जी मंजूरी ॾेई छॾी। पाबंदी जो डिक्लेरेशन सुप्रीम कोर्ट में पेश कयो वेंदो। सुप्रीम कोर्ट जे फैसले ते इलेक्शन कमीशन तहरीक लबैक खे डी नोटिफाई कंदी। तहरीक लबैक जा असेंबली मेंबर भी नाअहल थींदा। वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त ताक़तवर माण्हू करप्शन करे पैसो ॿाहिरि खणी वञनि था ऐं कमज़ोर जेल वञनि था। माफ़ियाऊं मुल्क जो पैसो लुटी लंडन में फ्लैट ख़रीद कनि थियूं। ताक़तवर खे कानून जी मातहत करण खां सवाइ मुल्क जी तरक़ी मुमकिन नाहे। ताक़तवर ऐं कमज़ोर लाइ अलॻि अलॻि कानून सां मुआशिरो तरक़ी करे नथो सघे। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में सुभाणे खां ₹2 लाथ जो इम्कान। ओगरा तरफ़ा पेट्रोलियम ऐं डीज़ल जे अघनि में ₹2 लाथ जी सिफ़ारिश। वज़ीर आज़म जी मंज़ूरी खां पोइ अघनि में घटिताई जो ऐलान कयो वेंदो। पाकिस्तान में कोरोना वायरस वधीक 118 हयातियूं खसे वरितियूं। 24 कलाकनि दौरान 5395 नवां केस ज़ाहिर। NCOC मूजिबि 14 अप्रैल ते 64,685 टेस्टूं कयूं वयूं। केस मस्बत अचण जी शरह 8% खां वधीक रही। मेपर माथेलो जी अदालत सिंध असेंबली में अपोजिशन लीडर हलीम आदिल शेख ते ड्यूटी अटका केस में फर्द जुर्म लागू करे छॾियो। हलीम आदिल शेख तरफ़ां ॾोह मञण खां इनकार। अदालत ईंदड़ ॿुधणी ते शाहिदनि खे तलब करे वरितो। हलीम आदिल शेख ख़िलाफ़ नंढी चूंड दौरान जयवार थाणे ते ड्यूटी अटका जो केस दाख़िल करायो वियो हो। दरखान वरी भरिसां ॻोठ रमज़ान मंगियो में ज़मीन जी तकरार त मंगिया बिरादरी जी ॿिनि धीरनि में झेड़ो। गोली लॻण सबबि ज़ुल्फ़कार मंगियो क़तल।